नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक़्त सोबोदिरो मां ख़बर ॾींदड़ असिस्टेंट कमिश्नर सोबोदिरो अदील सो संदस खिलाफ एहतजाज कंदड़ सिविल सोसाइटी जे नौजवाननि आफ्ताब कासकेली, नदीम सेतो, सैयद राजा, जानिया, हसन रोशन कासकेली, अली रज़ा भुट्टो के ऑफिस में घुराए ज़बानी हुकुम ते पुलिस हथां गिरफ्तार कराए लाकअप कराए छॾियो। शहरी नौजवान जी आज़ादी लाइ सोबोदिरो थाणे अॻियां राणीपुर सोबोदिरो रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई एसी खिलाफ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। असिस्टेंट कमिश्नर खे हटाइण जो मुतालबो कयो। गिरफ्तार थियल नौजवाननि मौक़िफ़ ॾींदे चयो त असां शहर जी सफ़ाई समेत मुख़्तलिफ़ मसइलनि ते एहतजाज कयो हुयो। एसी सोबोदिरो ऐं मुख्तियारकार तालुका हेडक्वार्टर सोबोदिरो ऑफिस में काफ़ी सालनि खां वेहनि नथा। ऑफिस जो कमकार राणीपुर कैंप ऑफिस में हलाए रहियो हुयो, जंहिं खिलाफ़ असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संदसि खिलाफ़ एहतजाज कयो। अॼु एसी मीटिंग बहाने ऑफिस घुराए पुलिस खां गिरफ्तार करायो। शहरी ताज सरवा रिटायर्ड मेजर सैयद तसव्वुर अली शाह जानिया जी अगवानी में रोशन अली कासकेली, उस्ताद लैलन चना, शाहनवाज सुमरो जिन थाणे ते पहुची असिस्टेंट कमिश्नर अदील सो, SHO सोबोदिरो मुसविर कुरैशी ऐं DSP सोबोदिरो बशीर अहमद शरह खे ॻाल्हियूं करे गिरफ्तार नौजवाननि खे आज़ाद कराए रोड खोलरायो। उन मौक़े ते सैयद तसव्वुर अली शाह जानिया सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गिरफ्तार थियल नौजवान पुलिस आज़ाद कया ऐं ॿिन्ही धुरुनि खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी करे वरितो आहे। पैदा थियल मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।